Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। अॼु जेकी असां हिकु तरतीब जोड़ी आहे जेकी तरतीब मसाइल सेक्शन जे एतबार सां आहे, इहे ई मसाइल सेक्शन असां पंहिंजे स्टूडियो जे अंदरि तक़रीबन 79 रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं अॼु जेको हिन आचर ते असां हे मसाइल सेक्शन नंबर 80 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह हर इतवार ते हर आचर ते 10 बजे असां मसाइल सेक्शन जेको आहे शुरू कंदासीं ऐं इहो मसाइल सेक्शन असांजो तक़रीबन 10:30 या अहिड़ी तरह 11:45 ताईं इंशाअल्लाह रिकॉर्ड थींदो, जंहिंमें असां काफ़ी दोस्तनि खे दावत बि ॾिनी आहे ऐं अॼोकी जेकी असांजी हे शुरूआत आहे 9 अगस्त अहिड़ी तरह संडे जो ॾींहुं आहे। अॼु असां हिन प्रोग्राम जो आगाज़ मुदस्सिर जामिया मस्जिद खां ई कयो आहे। इंशाअल्लाह अॻिते जेके बि मसाइल थींदा उन काफ़ी मसाइल खे असां फ्राइडे जे बयान जे अंदरि क्लियर कंदासीं ऐं इन खां अलावा संडे यानी आचर जे ॾींहुं असां हिन प्रोग्राम खे हर इतवार जे एतबार सां इंशाअल्लाह रिकॉर्ड कंदा ईंदासीं। सभ खां पहिरियां सवाल आहे त 20,000 वारी का बि शइ 3 महीननि जी रख़त ते 25,000 ते ॾियणु कीअं आहे। अच्छा, इन मसइले खे दरअसल ईअं सम्झो वञे त का बि शइ आहे, उहा शइ अगरि तव्हां ओधर ते ॾियो था, उन ओधर ते तव्हां उन ते नफ़ो रखो था, पोइ 20,000 वारी शइ आहे उहा तव्हां 25 ते ॾियो था या अहिड़ी तरह 30 ते ॾियो था। उन में ॿिनि शयुनि जो तव्हां ख़ासि जेको आहे ख़्यालु रखंदव। हिकु इहो त तव्हां उन में जेको टाइम टेबल मुक़ररु रखियो था, यानी मसलन तौरु 3 महीना आहिनि त 4 महीना थियणु न खपे, या 4 महीना आहिनि त पोइ 5 महीना न थियणु खपे। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो टाइम जेको आहे ओके कंदव त कहिड़े टाइम ते असांखे इहे पैसा अदा करणा आहिनि। हिकु नंबर ते टाइम, ॿिए नंबर ते रक़म। 20,000 वारी शइ 25,000 ते ॾियण बि जाइज़ आहे, 30,000 ते बि जाइज़ आहे। यानी इन जो हुकुम इहो आहे त जेको ख़रीद करे थो ऐं जेको वठे थो, इहो जेकॾहिं कंहिं बि रेट ते मुतमिन थियनि था, पोइ इन्हनि जो उन ते मुतमिन रेट ते थियणु बिल्कुलु जाइज़ आहे। पोइ उहो रेट घटि हुजे या मथे हुजे। काफ़ी माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त साईं 20,000 वारी शइ 30,000 ते ॾियणु हे सूद आहे, या 20,000 वारी शइ 25,000 ते ॾियण ते हे जेको सूद आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि सूद नाहे। छाजे करे सूद उन सूरत में थींदो त जॾहिं तव्हां जिन्स मुक़ाबले जिन्स जी ज़्यादती कयो। मसलन तौरु हिकिड़ो बंदो 20,000 रुपया ॾिए थो पैसा, हाणे उन पैसनि ते जेकॾहिं उहो 25,000 वठे, 22,000 वठे, उन सूरत में इहो व्याज थींदो। पर हिकिड़े बंदे तव्हांखे 20,000 वारी हथ में मोबाइल पकड़ाई आहे, हाणे चवे थो त इन मोबाइल जा मां तोखां 3 महीननि खां बाद में 25,000 रुपया वठंदुमि। हाणे 3 महीना जीअं जो पूरा थियनि था त पोइ जंहिं शइ ख़रीद कई आहे उनजे मथां बि लाज़िम आहे त इहो 25,000 ॾेई करे पंहिंजो मामिलो जेको आहे सिधो करे। इहो कारोबार शरन एतबार सां दुरुस्त आहे ऐं जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि इन जे अंदरि सूद नाहे। साईं 4 लख वारी में साल जी रख़त ते 5 लख ते ॾियणु कीअं आहे। इहो बि साॻियो ई हुकुम आहे त जेकॾहिं अगरि मसलन तौरु तव्हां हे त हिकिड़ो में जो सुवालु आहे, पर दुनिया में कहिड़ी बि शइ आहे उहा लखनि जे एतबार सां उनजो रेट आहे। मसलन तौरु हिन में खे असां में ई शुमारु था कयूं। 4 लख वारी में आहे, जेकॾहिं कोई बि इंसान साल जी रख़त ते या 4 लख वारी में 5 लख ते ॾिए थो ऐं वठण वारो बि मुतमिन आहे, ॾियण वारो बि मुतमिन आहे, त बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे ऐं इहो सूद नाहे। काफ़ी माण्हू चवंदा न साईं साल खां बाद में ₹1,00,000 मथे वधे थो त इहो सूद आहे। सूद छाजे करे नाहे त इहा जिन्स जेकी आहे चेंज आहे, हिकिड़े पासे में आहे ऐं ॿिए पासे पैसनि जी रक़म आहे। हा, पर जेकॾहिं हिकिड़े पासे बि पैसा हुजनि, ॿिए पासे बि पैसा हुजनि, पोइ इहो व्याज थी वेंदो। त हे बिल्कुलु शरन एतबार सां इहो कारोबार दुरुस्त आहे ऐं जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो नाहे। इहो कारोबार मुस्लमान करे सघनि था। त ॿियो सुवालु, घरवारी सां सोबत खां बाद में अगरि कपिड़नि ते पलीती लॻी वञे त पोइ उनखे धोई करे नमाज़ ते पाई सघूं था या न। ॾिसो, कपिड़े खे पाक करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो इहो तरीक़ो आहे इस्लाम जेको बयानु कयो आहे त जेकॾहिं कपिड़नि ते कंहिं क़िस्म जी काई बि पलीती लॻी वञे त उन कपिड़नि खे 3 मरतबा धोतो वेंदो। 3 मरतबा मतिलबु इहो आहे त मसलन तौरु हे कपिड़ो आहे, हिन ते कंहिं क़िस्म जी कोई बि पलीत लॻी आहे, त हाणे हिन खे पाक करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। हिन खे पाक करण जो तरीक़ो इहो आहे त हिन खे सभ खां पहिरियां हिन जे मथां तव्हां पाणी खे वायोसि।
वाहे करे पोइ हिन कपिड़े खे हीअं निपूड़णो आहे। पोइ हिन खे निपूड़े करे सॼो पाणी हिन खां कढणो आहे। त हे हिकु मरतबो थी वियो। वरी ॿीहर बि हिन जे मथां पाणी खे उछलणो आहे। पाणी जीअं वरी हिन जे अंदरि अची वियो, वरी हिन खे निपूड़े करे वरी मुकमल हिन खां पाणी कढणो आहे। हे 2 मरतबा। ऐं टियों मरतबो बि सेम ईअं ई करिणो आहे। हाणे 3 दफ़नि खां बाद में हे कपिड़ो थी वियो पाक। हाणे हिन कपिड़े खे तव्हां नमाज़ में बि पाए सघो था। औरत बि नमाज़ में पाए सघे थी, मर्द बि नमाज़ में पाए सघे थो। हे अलाह ताला आसान जो मामिलो कयो आहे। बनी इसराइल जे अंदरि ईअं न हुयो। बनी इसराइल क़ौम जे अंदरि ईअं हुयो त जेकॾहिं अगरि उन्हनि जे कपिड़े ते कंहिं बि पेशाब जो कतरो किरे या अहिड़ी तरह पलीती जो कतरो किरे त उन्हनि खे धोइणो न पवंदो हुयो। उहे धोईंदा न हुया। उहो कपिड़ो या त ख़ुदि ब ख़ुदि कटिजी वेंदो हुयो या उनखे हुकुम हूंदो त हाणे हिन कपिड़े खे कैंची सां कटे छॾियोसि। यानी वॾी मुश्किल हुई। हाणे इहो हुकुम जेकॾहिं अगरि असांजे मथां अचे त असां वॾो परेशान थी वञूं आहे त अलाह ताला असांजे मथां शरीयत खे आसान कयो आहे त कपिड़े खे जेकॾहिं बिलफर्ज़ पेशाब लॻी वञे, कपिड़े खे जेकॾहिं कंहिं क़िस्म जी काई बि पलीती लॻी वञे, हुकुम इहो ई आहे त उन कपिड़े खे 3 मरतबा धो, तव्हांजो कपिड़ो जेको पाक थी वेंदो। त कपिड़े खे पाक करण जो तरीक़ो इहो बहितर तरीक़ो आहे। इन तरीक़े सां कपिड़ो जेको आहे पाक थींदो। बाक़ी औरतूं जेको आहे कपिड़े खे पाक करण में एहतियात जेको आहे ज़्यादा कनि। बाज़ औरतुनि जो इहो मिज़ाज हूंदो आहे त कपिड़नि सभिनी खे मशीन जे अंदरि विझी करे ऐं सर्फ में फिराए करे हिकिड़ो दफ़ो पाणी खां कढी करे सुकण ते विझी छॾींदियूं आहिनि। त इन सूरत में इहो कपिड़ो साफ़ त थियो आहे पर पाक न थियो आहे। कपिड़े खे पाक करण जे लाइ 3 दफ़ा उनखे मुख़्तलिफ़ पाणी खां था कढंदो। त पोइ मां सम्झां थो काफ़ी औरतूं या त अक्सर औरतूं त कढंदियूं हूंदियूं, पर मतां कंहिं औरतुनि जे ज़हन में सिर्फ़ु इहा ॻाल्हि हुजे त मशीन में सभु कपिड़ा विझी करे सर्फ में फिराए करे ऐं पोइ पाणी हिकिड़े मां कढो त पाक थी वेंदो। इहो कपिड़ो पाक न थींदो। छाजे करे यकीन तौर ते उन कपिड़े में पलीती जा असरात हूंदा आहिनि। बंदो शादीशुदा आहे त उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जी पलीती बि लॻी सघे थी। त सभ खां पहिरियां बहितरीनु तरीक़ो इहो आहे त औरत उन पलीती खे हटाए, इन खां बाद में उन कपिड़नि खे मशीन जे अंदरि विझे। हे कपिड़े खे पाक करण जो तरीक़ो आहे। ऐं जेकॾहिं कपिड़ो पाक न थियो त पोइ नमाज़ बि जेको क़बूल न थींदी। असांजी इबादत जे अंदरि वॾे में वॾो जेको दख़ल आहे उहो पाकाई जो आहे। अगरि कपिड़ो जेको जिस्म ते असांखे पातल आहे हे पाक न थियो, नमाज़ बि न थी। अहिड़ी तरह नफ़िल पढ़ियासीं उहो नफ़िल बि न थियो, सुनत पढ़ीसीं सुनत बि न थी, जुमे नमाज़ ते आयासीं जुमो नमाज़ बि न थी। भले पेशमाम पढ़ायो हुजे, भले असां पेशमाम जो पोयां महीनो जेको जुमो नमाज़ पढ़ूं। त सभ खां पहिरियां शादीशुदा आहियूं त घर वारनि खे इन शइ जो आगाह लाज़मी कयूं त कपिड़नि खे 3 मरतबा मुख़्तलिफ़ पाणी खां कढणो आहे। अच्छा, ॿियो सुवाल आहे, अगरि कंहिं शख़्स कंहिं औरत सां ज़िना कई हुजे ऐं बाद में उन ई औरत सां निकाह थी सघे थो या न। सभ खां पहिरियां ज़िना जेको आहे तमामु वॾो बुरो फ़िल आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे ज़िना जे अमल खां महफ़ूज़ करे। ख़ुदा न ख़ासा अगरि कंहिं बि औरत सां कंहिं बि नौजवान जी ज़िना थी, बाद में छा उन औरत सां निकाह थी सघे थो या न, उन औरत सां निकाह साबित थी वेंदो। बाक़ी रहियो मसइलो ज़िना जो जेको आहे जुर्म तमामु वॾो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। अल्लाह ताला फ़रमायो ज़िना जो जेको तरीक़ो आहे उहो इंतिहाई बुछड़ो ऐं घटिया क़िस्म जो रस्तो आहे। इन खां बचो ऐं इन खे बचण खां हुकुम केरु थो करे, अल्लाह थो करे। त जेकॾहिं कंहिं ज़माने में अगरि कंहिं औरत सां बदकारी थी हुई त उहो बुरो फ़िल आहे। उन ते बंदो तौबा इस्तग़फ़ार करे। त हाणे जेकॾहिं उन औरत सां निकाह करणु चाहे थो त उन सां निकाह साबित थी वेंदो। ईअं न आहे त को उन सां जेकॾहिं अगरि ग़लति तालुक़ात अपनाया त पोइ हाणे उन सां निकाह ई हराम थींदो। न, निकाह हराम न थींदो, निकाह उन सां बिल्कुलु थी सघे थो। अगरि कंहिं शख़्स पंहिंजी ससु सां नाजाइज़ तालुक़ात अपनाया हुजनि, उन सूरत में घरवारी सां निकाह साबित रहंदो या न। हाणे हे जेको मसइलो आहे इहो हलाए हया खां ख़िलाफ़ु आहे, पर इहो मसइलो बार बार अचे थो। असां कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा मसइला जुमे में न खणंदा आहियूं। छाजे करे जुमे में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हुनि जा ज़हन आहिनि। उन में वॾी उमिरि वारा बि अचनि था, नंढी उमिरि वारा बि अचनि था, याने कुझु माण्हू अहिड़ा बि अचनि था जेके इन मसइले खे नामुनासिब सम्झनि था। पर हे मसइला असांजे अचनि था ऐं हिकु अहले इल्म जी इहा गुंजाइश बि आहे त जेको मसइलो अचे उनखे जवाबु बि ॾियणो आहे। त हाणे सुवालु आहे त जेकॾहिं अगरि कंहिं बि बंदे जो ससु सां जेको आहे नाजाइज़ तालुक़ात अपनाइजी वियो, याने बिल्कुलु गलीज़ अमल आहे, बुरो अमल आहे ऐं घटिया क़िस्म जो अमल आहे, पर हाणे इन जो हुकुम वरी छा आहे। जेकॾहिं अगरि ससु सां नाजाइज़ तालुक़ात थियो, जेकॾहिं कंहिं बि नौजवान जो ससु सां नाजाइज़ तालुक़ थियो त घरवारी हमेशह लाइ हराम थी वेंदी। घरवारी सां कॾहिं बि निकाह न थींदो। हाणे निकाह मां उहा निकिरी वई बसि ख़ुदि ब ख़ुदि। ससु सां जीअं जो अगरि हथ सां मिलियो न, को नाजाइज़ तालुक़ात कंहिं बि क़िस्म जो अपनियो न, त हाणे हमेशह जे लाइ तव्हांजी घरवारी तव्हां खां हथ मां निकिरी वई।
अगरि औरत इद्दत में हुजे ऐं इहा कंहिं मजबूरी सबबु ॿाहिरि निकिरी सघे थी या न, मसलन तौरु कार्ड या अहिड़ी तरह ऑफ़िस में कंहिं कागज़ात जे ज़रिए सां औरत इद्दत में वेठी आहे। असांजे माशरे में कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे, औरत इद्दत में वेठी आहे, उनजो मुड़ुसु मरी वियो आहे ऐं उनजो मुड़ुसु या त टीचर हुयो या उनजो मुड़ुसु को ऑफ़िसर हुयो। हाणे कंहिं कागज़ात जे एतबार सां इद्दत जी हालत में औरत ॿाहिरि निकिरी सघे थी या नथी निकिरी सघे, कॾहिं कॾहिं मजबूर थींदी आहे त हाणे औरत वेठी त इद्दत में आहे पर नादरा ऑफ़िस में लाज़िमी इनखे वञिणो आहे, न त हिन जा कागज़ नथा ठहनि। त इन सूरत में शरीयत इहो हुकुम ॾिनो आहे त इहा औरत हिजाब जे एतबार सां निकिरी सघे थी। यानी औरत खे इद्दत में वेठी आहे, हाणे बीमार थी वई आहे त डॉक्टर जी तरफ़ बि वञी सघे थी हिजाब जे एतबार सां। अगरि का ऑफ़िस आहे उते कागज़ात हिन जा जमा थियनि था, उते बि जेको आहे हिजाब जे ज़रिए सां निकिरी सघे थी। बहरहाल शरीयत असांखे हुकुम इहो ॾिनो आहे त औरत जेकी इद्दत में वेहंदी उहा सिर्फ़ु पंहिंजे हिजाब खे टंगींदी ऐं ज़ीनत वारो कमु न कंदी। ज़ीनत वारे कम मां कीअं मुराद आहे, मसलन तौरु जीअं शादीशुदा औरत हूंदी आहे जंहिंजो मुड़ुसु ज़िंदा हूंदो आहे त उहा सींगार करे सघे थी, बहितर लिबास पाए सघे थी, बहितर कपिड़ा पाए सघे थी। त जंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे इहो बहितर लिबास बि न पाईंदी फ़िलहालु जेसिताईं इद्दत में आहे, यानी सींगार बि नथी करे सघे ऐं सुहिणो जेको आहे कपिड़ो लिबास पाए बि नथी सघे। छाजे करे त इन जे मथां इद्दत मुड़ुसु जी हले थी ऐं उहा इद्दत अलाह ताला छा बयानु कई आहे, उहा इद्दत अलाह ताला बयानु कई आहे 4 महीना 10 ॾींहं। काफ़ी माण्हुनि जे ज़हन में आहे त औरत जो मुड़ुसु मरी वञे त 40 ॾींहं इद्दत हलंदी, हे बिल्कुलु ग़लति आहे। 40 ॾींहं इद्दत आहे ई न। घटि में घटि जीअं औरत जो मुड़ुसु मरी वियो आहे त क़ुरान हकीम जेकी उनजी इद्दत बयानु कई आहे न, त उनजी क़ुरान हकीम इद्दत बयानु कई आहे 4 महीना 10 ॾींहं। त इन खां घटि इद्दत जेकॾहिं औरत गुज़ारी त उहा इद्दत कंप्लीट त खणी थी वेंदी पर इहा औरत गुनाहगार थींदी। अलाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मां ॿाहिरि मुल्क में रहंदो आहियां, मुलाज़िम आहियां। हिते गैर मुस्लिम औरतूं असांखे बुराई जी तरफ़ तमामु घणो माइल कंदियूं आहिनि। असांजा काफ़ी दोस्त उन बुराई में मलबूस बि आहिनि। उन सूरत में असांखे छा करणु खपे? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त ॾिसो असांजो मुस्लमान अलाह ताला असांजे लाइ अलाह ताला कुझु हुदूद बनाया आहिनि। हाणे काफ़ी असांजा दोस्त जेके ॿाहिरि कंट्रियुनि में हूंदा आहिनि, यकीन तौर ते उते नॉन मुस्लिम ज़्यादा औरतूं आहिनि। जेकॾहिं औरतूं बुराई जी तरफ़ माइल कनि थियूं त मुस्लमान हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़हन में रखे, उहा इहा रखे त मां मुस्लमान आहियां ऐं अलाह ताला मुंहिंजे लाइ कुझु हुदूद बनाया आहिनि। क़ुरान हकीम में अलाह ताला साफ़ तौर ते फ़रमायो न त ज़िना जे क़रीब न वञो। ॾिसो दुनिया जी जेकॾहिं पूरो माशरो तव्हांखे बुराई जी तरफ़ माइल कराए ऐं बुराई जी तरफ़ तव्हांखे सॾे, तव्हां छा चओ त मुंहिंजे मथां मूंखे पैदा अलाह कयो आहे ऐं मुंहिंजो ख़ालिक़ अलाह आहे, उन अलाह ताला मूंखे ज़िना खां रोकियो आहे। त जेतिरो पंहिंजी जवानी खे पाक कंदो अलाह ताला क़यामत ॾींहुं ओतिरो मामिलो तव्हां सां बहितर कंदो। बाक़ी जेकॾहिं दुनिया में औरतुनि ज़िना जी तरफ़ माइल कई, ज़िना जी तरफ़ तव्हां हली पियो त क़यामत ॾींहुं उनजो ख़ासा ॾिसणो पवंदो। ॾिसो दुनिया में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजो नफ़ो त थोरो हूंदो आहे, उनजो नुक़सानु ज़्यादा हूंदो आहे। उन में ज़िना बि हिकु शइ आहे जंहिंजो नफ़ो इंतिहाई थोरो आहे, यानी चंद मिंटनि जी लज़त आहे ऐं इन जी जेकी ज़िलत ऐं ख़्वारी आहे इहा क़यामत ॾींहुं तमामु वॾी आहे। इन जे करे अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो त ज़िना जे क़रीब न अचो, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। ए ईमान वारो, ज़िना जे क़रीब न अचो ऐं ज़िना हिकु बुरी शइ आहे। अगरि को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे हिन ॻाल्हि ते मजबूर करे त तूं क़ुर ते कसम खण, छा शादी खां पहिरियां तुंहिंजो कंहिं गैर मर्द सां तालुक़ु हुयो या न? अगरि कंहिं औरत जो कंहिं गैर मर्द सां सिर्फ़ु ॻाल्हि ॿोल जो तालुक़ु हुजे त उन खां पोइ त उन सूरत में औरत छा करे? छा औरत कसम खणी करे ॻाल्हि साफ़ु करे या औरत पंहिंजे गुनाह खे लिकाए? सभ खां पहिरियां जेकॾहिं कोई बि मुड़ुसु पंहिंजी घरवारी खां इहो मुतालबो करे थो त मां सम्झां थो इहा मुड़ुस लाइ बि बेशर्मी आहे। त घरवारी खे हिन ॻाल्हि ते मजबूर करे त तूं कसम खण त शादी खां पहिरियां तुंहिंजो कंहिंसां तालुक़ु हुयो न हुयो, यानी इहा घटी आहे। मां सम्झां थो बेग़ैरती इहा मर्द तरफ़ां थी सघे थी। त इहे अल्फ़ाज़ ॾिसो मुनासिबु आहिनि ई न। कोई बि गैरतमंद बंदो पंहिंजी घरवारी खे ईअं थोरी चवंदो त निकाह खां पहिरियां तुंहिंजो कंहिंसां तालुक़ु हुयो या न हुयो। जेकॾहिं बिलफ़र्ज़ अहिड़ो माशरे में किथे ॻाल्हि हले थी त औरत खे हाणे छा करणु खपे? औरत खे छा करणु खपे? बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि औरत जो निकाह खां पहिरियां कंहिं बि मर्द सां हलो हाय ते तालुक़ु हुयो, यानी वधीक कोन हुयो, एतिरो हुयो, त हाणे औरत छा पंहिंजे उन गुनाह खे मुड़ुस जे आॾो पेश करे या पंहिंजे उन गुनाह खे लिकाए? छो त सुवाल इहो आहे न त क़ुर जो कसम थो ॾिए। त इन सूरत में जेकॾहिं औरत ॾिसे थी या त मां सिधी ॻाल्हि कंदमि त मूंखे मुड़ुसु तलाक ॾींदो,
या अहिड़ी तरह मुड़ुसु मूंखे मारींदो। त इहे ॿई तरीक़ा जेकॾहिं अचनि था, इन में औरत पंहिंजे गुनाह खे लिकाईंदी, औरत कसम बि खणंदी। छाजे करे त जॾहिं बंदे खां को गुनाह थी वियो आहे, क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताईन तवाबुन। अल्लाह जे नबी फरमायो हर हिकु बनी आदम ख़ताकार आहे, लेकिन बहितरीनु ख़ताकार उहो आहे जेको पंहिंजी ख़ताई मथां तौबा करे। जेकॾहिं औरत खां ख़ता थी आहे, औरत उन ते तौबा बि कई आहे, त हाणे औरत लाइ बिल्कुलु जाइज़ आहे त औरत पंहिंजे गुनाह खे लिकाए। औरत खे जेकॾहिं मुड़ुसु कसम थिए न, औरत कसम बि खणे त इन कसम ते मुंहिंजो कंहिं बि मर्द सां ताल्लुक़ु न हुयो, भले थोरो घणो हुजे बि सही। छाजे करे इन में औरत जी ज़िंदगी बि सवाल आहे न। जेकॾहिं औरत हक़ीक़त खे बयानु करे थी, या त औरत जो सर थो कलम थिए, हक़ीक़त खे बयानु करे थी, या त औरत खे थिए थी तलाक, त अहिड़ी सूरत में पंहिंजे गुनाह खे लिकाइणो आहे। असांखे हुकुम आहे त तव्हां पंहिंजे गुनाह खे लिकायो। जॾहिं अल्लाह गुनाह खे लिकायो आहे त तव्हां पंहिंजे गुनाह खे राज़ जेको आहे फाश न कयो। त बिल्कुलु अहिड़ो मुतालबो जेको यानी कोई घटिया ई मर्द थी सघे थो जेको औरत खां इहो मुतालबो करे त निकाह खां पहिरियां तुंहिंजो कंहिंसां ताल्लुक़ु हुयो या न हुयो। त बिल्कुलु इहे ॻाल्हियूं जेके आहिनि घरवारनि सां या अहिड़ी तरह ज़ाल सां करण ई हया खां ख़िलाफ़ु आहे। बाक़ी जेकॾहिं कंहिं औरत जो इहो सुवाल आहे त हाणे इन सूरत में असां छा कयूं त इहा औरत पंहिंजे गुनाह खे लिकाए ऐं चवे त मुंहिंजो कंहिं बि मर्द सां निकाह खां पहिरियां ताल्लुक़ु न हुयो। खणी बिलफ़र्ज़ ॻाल्हाइण जो हुजे बि सही। छाजे करे त कंहिं कंहिं जॻहियुनि ते शरीयत गुंजाइश ॾिनी आहे, तव्हांजी जान खे ख़तरो आहे या अहिड़ी तरह घणो मामिलो छिड़ी थो वञे, उन सूरत ते तव्हां कसम बि खणी सघो था। इन खां बाद में तव्हां तौबा इस्तग़फ़ार कजो खणी, इन खां बाद में तौबा इस्तग़फ़ार ॾिसो। हाणे जेको मर्द औरत खां इहो मुतालबो थो करे त तूं कसम खण छा निकाह खां पहिरियां तुंहिंजो कंहिंसां ताल्लुक़ु हुयो या न हुयो। हाणे इहो सुवालु जेकॾहिं औरत मर्द खां करे त तूं कसम खण भला निकाह खां पहिरियां तुंहिंजो कंहिं औरत सां ताल्लुक़ु हुयो या न हुयो, त मर्द छा जवाबु ॾींदो। असांजे ॻोठ में हिकु ज़ंजीर ज़नी कंदे फ़ौत थी वियो। कुझु माण्हुनि चयो त उहो शहीद थी वियो ऐं कुझु माण्हुनि चयो त उहो इमामनि जे टोले में हलियो वियो। छा ज़ंजीर ज़नी कंदे अगरि कोई माण्हू मरी वञे त उनखे शहीद चई सघूं था या न। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे, शिया जेको मसलक आहे मज़हब आहे, उन्हनि जे नज़दीक जेकॾहिं कोई बि मातम करे मरी थो वञे उहे चवंदा शहीद आहे, त उहे भले चवनि। बाक़ी इस्लाम असांखे इहा ख़बर ॾिनी आहे जेकॾहिं कोई बि बंदो याने पाण खे कंहिं खंजर सां या छुरी सां या कंहिं बि हथियार सां पंहिंजे जिस्म खे हलाक करे थो, इस्लाम असांखे हुकुम इहो ॾिनो त इहो ख़ुदिकशी वारो मौत आहे। हाणे मातम जो जेको हुकुम आहे न, मातम जो हुकुम न अल्लाह ॾिनो आहे, न रसूल ॾिनो आहे, न सहाबिन ॾिनो आहे, न ई इमाम हसन हुसैन ॾिनो आहे। किथां बि मालूम नथो थिए यार। इस्लाम जी का हिकिड़ी जेको आहे हिस्ट्री हुजे न, जंहिंमें असां चऊं त यार इस्लाम हिन जॻह ते मातम जो हुकुम ॾिनो आहे। हे जेको अॼुकल्ह छुरियुनि सां मातम थिए थो, पिस्टोल सां मातम थिए थो, बाहि जे मथां मातम थिए थो, खंजरनि सां मातम थिए थो, इस्लाम जो बिल्कुलु इन सां ताल्लुक़ु कंहिं बि जॻह ते न आहे। हाणे जेकॾहिं कोई बि बंदो ॾिसो, असां पंहिंजे मसइले खे बयानु था कयूं। शिया मसलक वारा जेकॾहिं चवनि था न त असांजो कोई बि बंदो मातम कंदे कंदे मरी थो वञे त उहो शहीद आहे, त उहे भले शहीद चवनि। बाक़ी कोई असांखां इस्लाम जे एतबार सां पुछा कंदो, असां चवंदासीं इहा ख़ुदिकशी वारी मौत आहे। छाजे करे पंहिंजे हथनि सां पंहिंजे जिस्म खे माण्हू हलाक थो करे। बल्कि सख़्ती सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो। अल्लाह जे नबी फरमाया उहो बंदो कॾहिं बि असांजे मुस्लमाननि मां न आहे जेको पंहिंजे गिरेबान खे पिटे ऐं पंहिंजे जिस्म खे पंहिंजे हथनि सां हलाक करे, उहो असां मां आहे ई न। त बिल्कुलु मातम जो असां सां कोई बि ताल्लुक़ु न आहे। शिया मसलक वारा मातम कनि था, उहे बिल्कुलु कंदा रहनि। उहे चवंदा असांजी इबादत आहे, तव्हां भले इबादत तव्हांखे तव्हांजी मुबारक हुजे। बाक़ी असांजो जेको मसलक आहे, इस्लाम जी जेकी डिटेल आहे, उहा असां जेको बयानु कंदा ईंदासीं त इस्लाम सां मातम जो कोई बि ताल्लुक़ु न आहे। मुस्लमान जेको आहे इन खां बची वञनि। सॻे सोट जी धीउ सां निकाह करणु जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे। सॻो सोट आहे, उनजी धीउ सां निकाह करणु जाइज़ आहे। दलील सां अॻ में बि ॾिनोसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं जा सॻा सोट हुया। त हज़रत अली साईं खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीउ बीवी फ़ातिमा ज़हरा निकाह में मिलियल आहे। त सॻे सोट जी धीउ सां निकाह करणु जाइज़ आहे बिल्कुलु। नंढे ॿार जो पेशाब अगरि कपिड़नि खे लॻी वञे त छा कपिड़ा तब्दील कया वञनि या न? नंढे ॿार जो पेशाब बि ईअं ई पलीत आहे जीअं वॾे माण्हू जो पेशाब जेको आहे पलीत आहे। जीअं वॾे माण्हू जे पेशाब जा क़तरा अगरि कपिड़े खे लॻनि त कपिड़ो पलीत थींदो आहे न, त सेम नंढो ॿारु जेकॾहिं अगरि पेशाब करे थो, उनजो पेशाब कपिड़नि खे लॻो आहे न, त कपिड़ा पलीत आहिनि। ऐं काफ़ी माण्हुनि जे ज़हन में त जेको ॿारु खीरु पीए थो त उनजो पेशाब पलीत न आहे, त बिल्कुलु ग़लति आहे। ॿारु केतिरो बि नंढो हुजे, यानी उन पेशाब कयो, उहो पेशाब कपिड़नि ते लॻो आहे, कपिड़नि ते छीटूं लॻियूं आहिनि पेशाब जूं, त हाणे तव्हांजे लाइ हुकूमत इन कपिड़े खे जेको आहे तव्हां पाक करे ऐं पोइ जेको आहे नमाज़ में पाईंदो। साईं तबलीग वारनि सां दोस्ती करणु कीअं आहे? तबलीग वारनि सां दोस्ती करणु बहितर आहे।
बिल्कुलु कंदा कयो। महरम में क़ब्रिस्तान ते वञणु कीअं आहे, ज़रूरी नाहे वक़्तु जेको आहे मुक़ररु न कयो, बाक़ी कंहिं महरम ते वञो था कंहिं महरम ते नथा वञो पोइ ठीकु आहे। आउं मदरसे जो शागिर्दु आहियां, मुंहिंजो ध्यानु मोबाइल ॾे तमामु घणो आहे, को वज़ीफ़ो ॿुधायो जीअं मोबाइल खां ध्यानु हटी वञे, मोबाइल खे खपाए छॾे पोइ ध्यानु हटी वेंदो बिल्कुलु। कुझु औरतूं इमामनि जा धागा खणंदियूं आहिनि ऐं मन्नत लाइ, त उहो अमल कीअं आहे? कुझु औरतूं इमामनि जा धागा खणंदियूं आहिनि, खणंदियूं आहिनि साईं? अच्छा, किथां खणंदियूं इहे? अच्छा, पींगे मां। अच्छा 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 अच्छा, जहालत आहे बिल्कुलु। जेकॾहिं औरतूं इहे इमामनि जा धागा खणनि थियूं, जेके पींगे मां खणनि थियूं, जहालत आहे, इस्लाम जो कोई बि इन सां तालुक़ु न आहे। धागो खणंदुमि त पोइ फ़लाणो कमु थींदो, धागो न खणंदुमि त फ़लाणो कमु न थींदो। बाबा इस्लाम हाणे इहो तरीक़ो जेकॾहिं असां ॾिसूं था, इहो तरीक़ो मके जे मुशरिकनि जो हुयो। बाबा अल्लाह असांजो ख़ालिक़ु आहे, अल्लाह मूंखे पैदा कयो, मुंहिंजे मसाइल खे अल्लाह ई बहितर ॼाणे थो, मूंखे रिज़िक अल्लाह ॾींदो, मुंहिंजो निकाह जो जेको मामिलो अल्लाह जे कंट्रोल में आहे, मां पंहिंजो तालुक़ु नमाज़ पढ़ी करे अल्लाह खां हल करायां। हाणे हे जेकॾहिं धागा जेकॾहिं अगरि मुस्लमान खणी करे ऐं चवनि असां मन्नत था मांगूं, पोइ त हिंदू बि त ठीकु था कनि, उहे बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा धागा खणंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा पथर खणंदा आहिनि। बाबा हे पथर खयों आहे फ़लाणो असांजो कमु थींदो, त मुस्लमान ऐं हिंदू जे अंदरि फ़र्क़ु छा थियो यार? पोइ त बिल्कुलु हे औरतुनि जी जहालत आहे, ऐं काफ़ी जेको छोरनि जी बि जहालत आहे, उहे छोकिरा बि खणनि था। छोकिरा खणंदा नथा खणनि? खणनि था। हा नासिर भाई, छा जो माना जादू थियल? ग़लति आहे बिल्कुलु। तावीज़ जेकॾहिं थियल आहे, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कोई बि जादू थियल आहे या सेहर थियल आहे, अल्लाह जे नबी साफ़ तौर ते हदीस बयानु कई। अल्लाह जे नबी फरमाया अगरि कंहिं जे मथां बि कोई बि जादू जो इल्मु थियल आहे, त उहो छा करे, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फलक पढ़े, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास पढ़े, ऐं सुबुह शाम पंहिंजे मथां दम करे, जेको बि इल्मु आहे उहो निकिरी वेंदो, ॻाल्हि ख़तमु आहे। बाक़ी पाण खे कोई फुराए न। साईं फ़सुलु लहंदो आहे, फ़सुलु लहंदो, अच्छा फ़सुलु लहंदो आहे, असां उनखे रखे छॾींदा आहियूं, जॾहिं महांगो थींदो आहे पोइ उनखे खपाईंदा आहियूं। काफ़ी माण्हू चवनि था इहा सूद आहे, छा हक़ीक़त में इहो सूद आहे? कंहिं क़िस्म में कोई बि सूद न आहे, माण्हुनि जो इहो हवालु आहे। फ़सुलु अथव, मसलन तौरु अल्लाह ताला तव्हांखे कुझु ज़मीन ॾिनी आहे, उनजो अन जेको आहे तव्हांखे अचे थो, उहो अन खणी करे तव्हां सॼो स्टॉक करे रखो था। इन एतबार सां इहो स्टॉक करे रखो था त इंशाअल्लाह 2-3 महीननि खां बाद में मां उनखे मांग करे खपाईंदुमि, त बिल्कुलु जाइज़ आहे। छाजे करे त असां वटि हिते सिंध में ईअं आहे त जॾहिं अन ज़्यादा लहंदो आहे त पोइ रेट किरी पवंदा आहिनि। त उन एतबार सां जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजे अन मुकमल खे रखे थो छॾे, 2-3 महीने खां बाद में महांगे रेट में खपाए थो, कोई बि सूद न आहे, हे बिल्कुलु जाइज़ हिकिड़ो अमल आहे। साईं सिंध वतन लाइ जिदोजहद करणु कीअं आहे? सिंध वतन न आहे, सिंध जेको आहे सूबो आहे। हा सिंध सूबो आहे, बाक़ी असांखे पंहिंजे सूबे सां प्यार आहे। बाक़ी सिंध खे जेकॾहिं वतन कोई चवे थो त उनजी खोपड़ी जेको आहे ख़राबु आहे, यानी फ़ौजी जेको आहे टंगे न वञनि पोइ साईं। वतन पाकिस्तान आहे असांजो, ऐं पाकिस्तान सां असांखे मोहबत आहे, बाक़ी सिंध सां बि असांखे मोहबत आहे। बाक़ी सिंध खे साईं वतन नथा चई सघूं। साईं ॻाल्हि सही आहे न साईं? सिंध सूबो आहे न, सूबो आहे, असांखे पंहिंजे सूबे सां मोहबत आहे, ऐं असां पंहिंजे सूबे खे टुकड़ा टुकड़ा थियणु न छॾींदासीं, ऐं सूबे खे असां तक़सीम थियण बि न छॾींदासीं। बाक़ी हाणे सिंध सूबे खे तव्हां वतन चओ त यानी पोइ त खोपड़ी ख़राबु आहे। 16,000 जी ॿोरी 6 महीननि जी रख ते 20,000 ते ॾियणु कीअं आहे? काफ़ी माण्हू चवंदा उहो व्याज आहे, कंहिं क़िस्म में कोई बि व्याज न आहे। तव्हां हिकिड़ी भाण जी ॿोरी खई, ऐं यानी कारो भाण तक़रीबन 16,000 ते कैश ते मिले थो। हाणे कंहिं बि बंदे खां तव्हां 16,000 ते उहा भाण जी ॿोरी खई, ऐं तव्हां चओ त इनशाला 6 महीननि खां बाद में मां तोखे इन जी रक़म वापसि कंदुमि, उहो चए थो 20,000 रुपया वठंदोमांइ, यानी तव्हां उनखां पैसा बिल्कुलु न आहिनि वरिता, तव्हां सिर्फ़ु भाण ई वरितो आहे। 16,000 भाण जी ॿोरी जेकॾहिं 6 महीननि जी रख ते वठो था 20,000 ते, जाइज़ आहे, कंहिं क़िस्म में कोई बि सूद न आहे। यानी अॼुकल्ह मुस्लमाननि जे अंदरि सफ़ा यार व्याज खे सम्झी नथा सघनि, यानी जेकी बि शइ अगरि तव्हां उधर ते ईंदव न, चवनि था इहे व्याज आहे। अरे ख़ुदा जा बंदा कंहिं अहले इल्म खां त पुछा कयो न, व्याज चए बि उनखे जॾहिं जिन्स मुक़ाबले जिन्स जे ज़्यादती कई वञे। हाणे हिकिड़े पासे कारो भाण आहे, ॿिए पासे पैसा आहिनि, छा भाण ऐं पैसा सेम शइ आहे? न आहे न साईं सेम शइ। हिकिड़े पासे भाण कारो आहे, उहो ज़मीन में पवंदो आहे, ॿिए पासे पैसो आहे, जंहिं पैसे खे तव्हां किथे बि यूज़ करे सघो था। त 16,000 जेकी भाण जी ॿोरी आहे, उहा तव्हां भाण जी ॿोरी मसलन तौरु मुजीब रहमान खां तव्हां 16,000 रुपए वारी भाण जी ॿोरी मां खां खणी वियो, ऐं मां तव्हां सां मुतालबो कयुमि त 6 महीननि खां बाद में इन ॿोरी जा मां तोखां 20,000 रुपया वठंदुमि, त बिल्कुलु जाइज़ आहे, कोई बि सूद न आहे, हे कारोबार आहे।
जेको मौलवी मैयत खे गुसुल ॾिए त उनखे छा ॾियणु खपे? पैसा उनखे ॾेई छॾियो, जेतिरा ज़्यादा पैसा थियनि त उनखे ॾेई छॾियो। 5,000 थियनि, 10,000 थियनि। हाणे कोई माण्हू चए थो 5-10,000 केरु ॾींदो मौलवी खे? त मौलवी खे ॾियणु खपे। छाजे करे गुसुल ॾियणु को सवलो कमु न आहे। अबे खे जेको गुसुल थो ॾिए न, कंहिंजो अबो जेको आहे मरी वियो आहे, उनखे जेकॾहिं मौलवी गुसुल थो ॾिए त मौलवी जो वॾो अहसान आहे। छाजे करे अॼुकल्ह असां गुसुल जॾहिं वेंदा आहियूं त पुट बिल्कुलु परे थी करे बीहंदा आहिनि, चवंदा यार अबे खे असां हथु कीअं विझूं। काफ़ी माण्हू डरंदा आहिनि। त मौलवी जेकॾहिं गुसुल ॾिए थो, अल्लाह ताला जेतिरी तव्हांखे वुसअत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, त उन मौलवी सां ताउन करण जी कोशिशि कयो। मोबाइल जे ज़रिए सां ॿार खे कन में आज़ान चई सघूं था या न? चई सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। हिकु शख़्स चयो त मुलनि खे भिटाई पिटियो आहे, उनजी वज़ाहत कयो। न साईं, बिल्कुलु इहो हवाला। जेकॾहिं अगरि भिटाई पिटियो बि साईं, पोइ बि पिटे न लॻी न माना। हा साईं, भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़माने में मुलनि खे पिटियो खणी ज़रे कढण, यानी 70-80 साल थी वियो आहे। यानी 70-80 साल खां बाद में मुला जेको आहे ट्रीन ते थी विया आहिनि। यानी मालूम थियो त भिटाई जी बि पिट जेको आहे मौलवियुनि खे न लॻी। हे बिल्कुलु हवाला, कंहिं क़िस्म जो कोई बि अहिड़ी ॻाल्हि न आहे। हे माण्हू यानी ब्लेम लॻाईंदा आहिनि। मूसा अलैहिस्सलाम ज़माने में हिकिड़ो मुला हुयो, हाणे उन ज़माने में मुला कान आयो। उन ज़माने में मुला कान आयो। चए मूसा अलैहिस्सलाम ज़माने में हिकिड़ो मुला हुयो, उन मुला कयो कुफ़ुर। यानी मुला खे पंहिंजी इबादत ते वॾो फ़ख़ुरु हुयो। ऐं हिकिड़ो बकरार वञे पियो, उन बकरार खे मुला चयो त तूं वेंदे जहन्नम में ऐं मां वेंदुमि जन्नत में। जॾहिं मुला बि मरी वियो, बकरार बि मरी वियो, ॾिठूं बा मुला जेको आहे जहन्नम में वियो ऐं बकरार जेको आहे जन्नत में वियो। पुछा मग़रिब जी नमाज़ क़ज़ा थी वञे त इशा नमाज़ खां बाद में उनखे पढ़ी सघूं था या न? बिल्कुलु पढ़ी सघो था, जाइज़ आहे। मग़रिब जी जेकॾहिं क़ज़ा थी वई आहे नमाज़। खॿे हथ सां अगरि कुकड़ खे ज़िबह करे छॾियो त छा उहो हलाल थींदो या न? हलाल आहे, बाक़ी तरीक़ो जेको आहे ग़लति आहे। खॿे हथ सां जेकॾहिं कोई खॿाड़ी माण्हू हूंदा आहिनि न, त खॿे हथ सां जेकॾहिं कुकड़ खे कंहिं ज़िबह कयो आहे त उहो हलाल रहंदो, बहितर न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जेको बि तव्हां कमु शुरू कयो त उहो सॼे हथ खां शुरू कयो। सॼे हथ खां कमु शुरू कयो त उहो उनजे अंदरि अल्लाह ताला बरकत ॾींदो। बाक़ी जेकॾहिं कंहिं तकबीर बि पढ़ी, तकबीर पढ़ण खां बाद में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे कुकड़ खे खॿे हथ सां जेको आहे ज़िबह कयो त इहो शरीअ एतबार सां हलाल रहंदो। चई ॻाल्हि सम्झ में आई? नमाज़ में अगरि ॿिली कपिड़नि सां टच थी वञे त छा नमाज़ थींदी या न? ॿिली जे जिस्म ते जेकॾहिं का बि पलीती नाहे लॻी ऐं उहा ॿिली आली नाहे ऐं सिर्फ़ु ख़ुश्की तव्हांजे कपिड़नि सां टच थी आहे त नमाज़ ते कोई बि असरु न पवंदो, नमाज़ तव्हांजी थी वेंदी, कपिड़ो बि जेको आहे पलीत न थींदो। ॻाल्हि सम्झ में आई साईं? नमाज़ जे दौरान थींदी आहे न, ॿिली लॻी वेंदी आहे, पासे खां गुज़री वेंदी आहे, त उहा ॿिली खे जेकॾहिं जिस्म ते आलाण आहे, उहा आलाण तव्हांजे कपिड़नि ते बि लॻी आहे, यानी पोइ इहा आलाण पलीत आहे। कोई चवे त न साईं पाणी खां निकिरी करे आई आहे, ॾिसो उन में एतमाल थी सघे थो। हाणे आलाण त ख़बर न आहे छाजी आलाण आहे, त पोइ बहितर आहे त तव्हां कपिड़ा मटाए करे ऐं नमाज़ पढ़ो। पर जेकॾहिं ख़ुश्क आहे ॿिली त कोई बि मसइलो न आहे, तव्हांजी नमाज़ थी वेंदी।